दोस्तों नमस्कार। सिंधु सागर जे हिन सिंधु चैनल में अवां सभिनीनि जो मां दिली आदर थो कयां, स्वागत थो कयां। पहिरें लेक्चर में असां तनक़ीद जा कुझु क़िस्म ॾिसी आया आहियूं। अॼु असीं हिन तनक़ीद जे ॿिए लेक्चर में तनक़ीद जा कुझु ॿिए हिसा, ॿिए जेके क़िस्म आहिनि उन्हनि ते असां डिस्कस कंदासीं, उन्हनि ते वीचार कंदासीं। हिंदी आलोचना या विद्वान जा जेके आहिनि उहे तनक़ीद जा 4 क़िस्म ॿुधाइनि था, जेके मां 4 क़िस्म पहिरीं ॿुधाया हुया तव्हांखे। ऐं प्रोफेसर जगदीश लछाणी जेको आहे असांजे स्टूडेंट्स जे लाइ सिलेबस वग़ैरह किताब सुठा लिखंदो आहे, उन साहिब इन तनक़ीद जा कुझु ॿिया क़िस्म बि ॿुधाया आहिनि जेके हिन रीति आहिनि। पहिरियों आहे मुशाबहती तनक़ीद, यानी 4 मां पहिरें वारे लेक्चर में डिस्कस कया हुआ। हीअ पंजो तनक़ीदी जेको आहे तनक़ीद उहा आहे मुशाबहती तनक़ीद या कंपेरेटिव क्रिटिसिज़म, यानी हिक ई विषय ते जेको हिकु ई सब्जेक्ट आहे उन ते लिखियल 2 रचनाउनि या हिक ई धारा जे 2 एवजी अदीबनि जे अदब, फ़न ऐं टेक्नीक जी हिक जड़ाई ऐं फ़र्क़ खे वाज़ह कंदा आहिनि। यानी कंपेरेटिव स्टडी जॾहिं थी वेंदी आहे हली त उहा मुशाबहती तनक़ीद में अची वेंदी आहे हली। 6हों नंबर आहे तारीख़ी तनक़ीद, हिस्टोरिकल क्रिटिसिज़म। इतिहास जे पस मंज़र में रचना जी कथ कई वेंदी आहे। अदब जी तारीख़ी रवायतुनि जो ध्यानु रखंदे हर दौर खे सिलसिलेवार रखण जी कोशिशि कई वेंदी आहे ऐं सामाजिक, धार्मिक ऐं राजनीतिक हालातुनि सां गॾोगॾु रचनाकार खां अॻु जे साहित्यक वर्से जो बि ध्यानु रखियो वेंदो आहे। जीअं असां जॾहिं महिल पंहिंजे तनक़ीदी मज़मूननि ते पाण हलंदासीं, जन के तनक़ीदी मज़मून तव्हां पढ़ंदा त तव्हांखे इहो वाज़े थींदो त हीअ ऐतिहासिक आहे या हीअ मुशाबहती आहे या हीअ रवायती तनक़ीद आहे। अॻियां हलूं था पिया। 7वीं आहे मनोवैज्ञानिक तनक़ीद या साइकोलॉजिकल क्रिटिसिज़म। रचनाकार जे मन जो छेद करे, यानी जंहिं बि रचना लिखी आहे उनजो जेको आहे एनालिसिस करे उन जी रचनाउनि जी मूल भावनाउनि, आदर्शनि, उद्देश्यनि ऐं प्रेरणाउनि जो बयानु कयो वेंदो आहे। उन्हनि जे कारणनि खे रचनाकार मन में ॻोल्हण जी कोशिशि कंदो आहे, उनखे असीं मनोवैज्ञानिक तनक़ीद चवंदा आहियूं। ऐं 8वीं आहे मार्क्सवादी तनक़ीद, जंहिंखे प्रगतिशील धारा चवंदा आहिनि या प्रोग्रेसिव क्रिटिसिज़म जंहिंखे चयो वेंदो आहे। हरी तव्हां जॾहिं लिटरेचर जी हिस्ट्री पढ़ंदा त उन में धाराऊं जेके साहित्य जूं आयूं आहिनि उन में हिकिड़ी प्रगतिशील वीचारधारा बि आई आहे, त उहा प्रगतिशील वीचारधारा हिते प्रगतिशील तनक़ीद में बि आई आहे। या मार्क्स जी भौतिकवादी फिलॉसॉफी, सोशलिज़म एंड जेको आहे उन जे हिसाब सां आधार ते आहे। हीअ तनक़ीद समाज जे हिक तरफ़ी व्याख्या करे थी। हिन क़िस्म जी आलोचना में मुकमिल खे न पकड़े हिक हिसे खे पकड़ियो वञे थो, यानी उहा एक्चुअली उहा समाजवाद जे आधार ते हुन जेको मज़मून लिखियो आहे या न लिखियो आहे उन जे आधार ते ई उहा तनक़ीद कई वेंदी आहे। उनजो जेको दृष्टिकोण जेको आहे, उनजो आईनो जेको आहे या उनजो चइजे चश्मो जेको आहे उहो हिकिड़ो ई हूंदो आहे, क्रिटिसिज़म ऑन द बेसिस ऑफ सोशलिज़म। उहा मार्क्सवादी तनक़ीद प्रोग्रेसिव थी वेंदी आहे। नई तनक़ीद, हिकु नई टर्मोलॉजी आई आहे। जीअं प्रगतिशील धारा अची वई हली, उन खां पोइ साहित्य जी हिकु धारा अचे थी पई, नई धारा जंहिंखे जदीद दौर थो चए, ऐं जदीद दौर खां पोइ अचे थो पियो बैद जदीदी जो दौर या आफ्टर प्रोग्रेसिव लिटरेचर। त हीअ जेका आहे असांजी नई तनक़ीद आहे। इन में नओं अदब पुराणियुनि मान्यताउनि ऐं क़बूल पियल रवायतुनि खे मञण खां इनकारी आहे। हिते जेका ॻाल्हि चई थी वञे उहा जेॾी महिल पाण लिटरेचर जो हिस्ट्री कंदासीं ओॾी महिल असां डिस्कस कंदासीं कि हीअ इनकार छो थी करे पई, मॉडर्निज़म खे हीअ ऐं पोस्ट मॉडर्निज़म खे हीअ कीअं थी इनकार करे, उन ते पाण उते डिस्कस कंदासीं। तीअं नई तनक़ीद बि नए साहित्य जे परखण लाइ पुराणे नियमनि ऐं तनक़ीद जे मुक़ररु कयल क़िस्मनि खे मुद्दे ख़ारिज थी करे, यानी बिल्कुलु हुनखे ख़ारिज थी करे छॾे कि न हीअ तनक़ीद हिन तरीक़े सां थी न सघंदी, इन जो तरीक़ो जेको आहे उहो ॿियो कुझु हुअणु घुरिजे। उहो ॿियो कीअं थींदो, कहिड़े तरीक़े सां थींदो, जॾहिं पाण हिन ते नई तनक़ीद ते ईंदासीं या नई तनक़ीद जो मां तव्हांखे को मज़मून पाढ़ींदुसि त मां ॿुधाईंदुसि त तव्हांखे ही नई तनक़ीद जो आहे। छा आहे, विज्ञान ऐं टेक्नोलॉजी जेका आहे उन जे वाधारे सबबि इंसान जे जेके ॿाहिरियूं हालतूं आहिनि, जेके असांजी सोशल लाइफ आहे उन में चेंजिस आया आहिनि। इन करे अॼोके माण्हूअ जे वीचार ऐं व्यवहार में फेरो आणे छॾियो आहे। विज्ञान इंसानी हयातीअ में नई चेतना जा दायरा वसी कया आहिनि, जंहिंमें इंसानी हयातीअ जे वहिंवार ऐं जवाबदारियुनि में काफ़ी फेरो अची वियो आहे हली। छो जो नई टेक्निक अची वई आहे हली। पहिरीं मोबाइल कोन हो, पहिरीं टेलीफोन हो, टेलीफोन बि ॾाढो घटि माण्हुनि वटि हो, पोइ वरी मोबाइल ॾाढो घटि माण्हुनि वटि हो, हाणे मोबाइल वधी वियो आहे हली, कंप्यूटर जो ज़मानो अची वियो आहे हली। त इन करे जेका नई टेक्निक असां वटि आयूं आहिनि उन जे करे असां वटि जेके साहित्य जी रचना थिए थी पई, उन जी सृजना थिए थी पई, उन ते कहिड़ो तरीक़े सां असीं क्रिटिसाइज़ करे सघूं था, उहो असीं नई तनक़ीद में कनि था पिया हली। हाणे सिंधी तनक़ीद जो इतिहास,
जीअं मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो कि असांजे साहित्य जो इतिहासु आहे पंहिंजो, पर साहित्य जो इतिहासु जॾहिं असीं साहित्य जो लिटरेचर जो इतिहासु पढ़ंदासीं, पहिरियों पेपर पढ़ंदासीं, त उन में असां डिटेल में डिस्कस करे सघूं था पिया। पर हिते थोरी सी रुगो ॼाण ॾेई करे ऐं मां तनक़ीद जो जेको किताबु आहे उनजा जेके मज़मून आहिनि उन्हनि ते मां ईंदुसि। त तनक़ीद जो जेको इतिहासु आहे उहो मोहम्मद फ़ाज़िल शाह जे मीजान अल शहर खे ॾिनो थो वञे। माना मीजान अल शहर जेको किताबु लिखियो हुओ उहो पहिरियों सिंधीअ जो तनक़ीदी किताबु आहे। कॾहिं लिखियो वियो? 1851 में। मां हिते वाज़े कयां कि 1843 में अरबी लिपि आई आहे ऐं 1851 में ही पहिरियों किताबु आयो आहे। इहो थियो आहे। इन खां पोइ मिर्ज़ा कलीश बेग खां पोइ लालचंद अमरनोमल ऐं ॼेठमल परसराम ॿिया तनक़ीदकार थिया आहिनि। इहे असांजा सिंधीअ जा जेके तनक़ीदकार आहिनि, जंहिंमें पहिरियों मोहम्मद फ़ाज़िल खां पोइ मिर्ज़ा कलीश बेग, पोइ लालचंद अमरनोमल ऐं ॼेठमल परसराम, इहे तनक़ीदकार थिया आहिनि। इन खां पोइ जेको तनक़ीदकार थियो आहे, जेको हिन असांजे तनक़ीद जे किताब में आहे, डॉक्टर होचंद गुरबख्शाणी। डॉक्टर होचंद गुरबख्शाणीअ खे तनक़ीद जो बानी हुअण जो दर्जो अता कयो आहे। साहित्यकारनि जिन बि तनक़ीद लिखी आहे या जिन बि हिन ते डिस्कस कयो आहे, उन होचंद गुरबख्शाणीअ खे सभु असांजो बानी चयो आहे, यानी पायो विझंदड़ असांजो होचंद गुरबख्शाणी आहे। इहो आहे शाह जो रसाले जी जेका पाठ जी आलोचना थी आहे, जेको पहिरियों मिसाल उहो जेको आहे पहिरियों मिसाल आहे। ऐं मुक़दमे लतीफ़ी में शाह जे शहर जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते रोशनी विझे थो। शहर जी मानवी तहलील, भाव जी गहराई, जज़्बाती अनुभव जी तरजीह, धार्मिक पृष्ठभूमि, किरदार निगारी, मौसीक़ी ऐं छंद रचना ते पंहिंजा तासरात ॾिना आहिनि। जेॾीमहिल असां इन मज़मून ते होचंद गुरबख्शाणीअ जे शाह जे मज़मून ते डिस्कस कंदासीं, त उन में इहो वधीक असां डिटेल सां डिस्कस करे सघूं था। हाणे नक़ाद जूं मुख्य ख़ासियतूं जेके आहिनि, वरी हिकु दफ़ो मां रिपीट थो करे छॾियां। असां पहिरीं वारे लेक्चर में ॾिसी आया हुआसीं कि नक़ाद जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं हुअणु घुरिजनि। नक़ाद जी ख़ारिजी नज़र हुअणु घुरिजे, ॿोलीअ जी उनखे ऊनी ॼाण हुअणु घुरिजे। ई ॿ जेके आहिनि पॉइंट्स जेके आहिनि उहे बिल्कुलु ज़रूरी आहिनि नक़ाद जे लाइ। तंहिंखां पोइ ई उहो नक़ाद अॻियां वधी सघे थो पियो। विरांगे खां पोइ तनक़ीद जूं धाराऊं या उपधाराऊं, जेके प्रोफेसर हरीश वासवाणी जेको किताबु असीं पढ़ी रहिया आहियूं सिंधी तनक़ीद जो, उन में हिन तरीक़े सां डिस्कस कयूं आहिनि। धाराऊं कहिड़ियूं धाराऊं कयूं आहिनि? हिकिड़ी ख़याली तनक़ीद, ॿी तरक़ी पसंदि तनक़ीद, टी असूली तनक़ीद, चौथी नई सुजाॻे वारी तनक़ीद ऐं पंजी जदीद तनक़ीद, जेका हींअर मां नई टेक्नोलॉजी वारी ॿुधायसि। माना प्रोफेसर हरीश वासवाणी 5 तनक़ीद थो ॿुधाए पियो, हिंदीअ वारा 4 था ॿुधाइनि पिया ऐं जगदीश लछाणी साहिबु उन्हनि खे 9 तरीक़े सां ॿुधायो आहे। हाणे इन्हनि सभिनीनि तरीक़नि ते असीं जेके मज़मून असांजे हिन किताब में आया आहिनि, उन्हनि ते असीं अॻियां हली करे डिस्कस कंदासीं, पंहिंजा वीचार रखंदासीं। जेके हिन किताब में 22 लेखक आहिनि, उन्हनि 22 लेखनि खे बि हरीश वासवाणीअ बिल्कुलु क्लियरली ॿुधायो आहे कि हीउ लेखक कहिड़े तनक़ीदकार में या तनक़ीद जी सिंफ़ में अचे थो पियो, कहिड़े प्रकार जी तनक़ीद थो करे पियो। त मां हिते तव्हांखे नाला ॿुधाईंदुसि जिन लेखकनि जा असां मज़मून पढ़ंदासीं। पहिरियों आहे होचंद गुरबख्शाणी, जेको असांजी तनक़ीद जो बानी आहे। ॿियो आहे ॼेठमल परसराम। ॼेठमल परसराम जो हिन में तनक़ीदी मज़मून आहे, पर असांजो हरीश वासवाणी साहिबु हुनखे हिकु रचनाकार थो मञे, तनक़ीदकार नथो मञे पियो। लालचंद जगत्याणी, इनखे बि जगदीश पंहिंजो हरीश वासवाणी साहिबु रचनाकार थो मञे पियो। कल्याण अडवाणी रवायती तनक़ीदकार, लाल सिंह अडवाणी रवायती तनक़ीदकार आहे। मंगहाराम मलकाणी रवायती तनक़ीदकार आहे। लेखराज अज़ीज़ रचनाकार आहे, तनक़ीदकार कोन्हे को। तीर्थ बसंत उसूली तनक़ीदकार। गोविंद माली तरक्की पसंद। एजे उत्तम तरक्की पसंद। कीरत बाबाणी तरक्की पसंद। सुगन आहूजा नई सुजाॻी वारो ऐं अर्जन शाद हिकु रचनाकार आहे। इहे 14 असां डिस्कस कयासीं जेके लेखक आहिनि। पोपटी हीरानंदानी, प्रोफेसर पोपटी हीरानंदानी रवायती तनक़ीदकार। लाल पुष नओं तनक़ीदकार। आनंद खेमाणी नई तनक़ीद वारो। हीरो शेवकाणी नओं तनक़ीदकार। हरीश वासवाणी पाण खे बि नई तनक़ीद में थो रखे पियो। परम अभिचंदाणी उनखे नई तनक़ीद में रखियो आहे। श्याम जयसिंघाणी नओं तनक़ीदकार। हीरो ठकुर नओं तनक़ीदकार ऐं नामदेव ताराचंदानी, हिते रुगो नामदेव नालो लिखियलु आहे, पर नामदेव ताराचंदानी खे बि प्रोफेसर हरीश वासवाणी नई तनक़ीदकार में जी सिफ़ में रखे थो पियो। हाणे इहे जेके प्रोफेसर हरीश वासवाणी लिखिया आहिनि मथे, जेके असां 22 डिस्कस करे रहियासीं, उन्हनि में हिननि खे जेको आहे कहिड़ी तरीक़े सां विरहायो आहे, उनखे हिकु भेरो वरी डिस्कस था कयूं पिया। मथे ॾियल साहित्यकारनि खे प्रोफेसर हरीश वासवाणी हिन रीति तनक़ीदी सिफ़ में विरहायो आहे। रवायती तनक़ीद जेका आहे उहा
कहिड़ी रचनाउनि जे खरे खोटे हुअण जी परख कजे त उन में नज़्म में इल्म ऐं अरूज जा क़ाइदा, नसुर ऐं ॿोली, मौज़ू, माहौल ऐं बयान जी तर्ज़ी ऐं तर्ज़ बयान। उन में आहिनि प्रोफेसर अजवाणी, लेखराज अज़ीज़, कल्याण आडवाणी, प्रोफेसर पोपट हीरानंदानी ऐं प्रोफेसर मंघाराम मलकाणी। तरक़ी पसंद तनक़ीदकार कहिड़ा कहिड़ा आहिनि? समाजवादी क्रांति, तरक़ी पसंद वधीक पर तनक़ीद घटि आहे, इन में शामिलु करे सघिजे थो ए उत्तम, गोविंद माली ऐं कीरत बाबाणीअ खे ई तरक़ी पसंद आहिनि, तरक़ी पसंद लेखक आहिनि, इन करे हिननि खे तरक़ी पसंद तनक़ीद में लिखियो आहे। इहा कला जी हिकु रूप थो स्वीकार करे, उनजे अंदरूनी ऐं दाख़िली दायरनि खे नमूने स्पर्श करे न सघिया आहिनि। इहो हरीश वासवाणी साहिब जा वीचार आहिनि हिननि तनक़ीदकारनि जे बारे में। उसूली तनक़ीद, प्रिंसिपल्स जेके असांजा साहित्य जा आहिनि उन ते कहिड़ी कहिड़ी तरक़ीद आहे। सिंधी साहित्य में समालोचना अञा बि कमज़ोर अंतर प्रवाह आहे। इन खे आनंद खेमाणीअ जेको आहे साहित्यक सिद्धांतनि जो किताबु संजीदा दर्जे जी कोशिशि आहे। आनंद खेमाणी साहिब जेको साहित्यक सिद्धांतनि जो किताबु लिखियो आहे उहा हरीश वासवाणी साहिब चए थो उहा हिकु संजीदा कोशिशि आहे। जगदीश लछाणी साहिब जेका मां पहिरीं ॿुधायांसि त जगदीश लछाणी साहिब खे उहो कॉलेजी शागिर्दनि जे लाइ किताबनि जी रचना करण वारो थो बणे। कीरत बाबाणी मार्क्सवादी हक़ीक़तवादी पहिरीं मां चई आयसि। तीर्थ बसंत गंभीर ज़ाय जो वठी करे पंहिंजे शख़्सी नुक़्ते निगाह सां जज़्ब करे पेश करण जो शर्फ़ ऐं तस्दीक़ी मज़मून निगार आहे। तीर्थ बसंत ही हिकु अहिड़ो साहित्यकार आहे जेको साहित्य जी पूरी ओख डोख करे उन्हनि जा सिद्धांत जेको आहे सम्झी सोचे तंहिंखां पोइ तनक़ीदी मज़मून लिखे थो पियो। जॾहिं पाण हिन तीर्थ बसंत जे मज़मून ते ईंदासीं त उन ते असां वधीक डिस्कस कंदासीं। चयो वेंदो हो कि जंहिं बि अदबी गोष्ठीअ में या अदबी क्लास में तीर्थ बसंत वेठो हूंदो हो त उन तीर्थ बसंत जे साम्हूं नओं जेको राइटर आहे उहो पंहिंजी रचना पढ़ण में हिबकाईंदो हो ऐं तीर्थ बसंत साहिबु उनजी रचना ॿुधी करे उन ते एतिरा त गर्मजोशीअ वारा जेको आहे पंहिंजा तासरात ॾींदो हो त जेकॾहिं नओं लेखक जेकॾहिं उहो कमज़ोर हुजे त ॿिए दफ़े वरी कलम न आज़माए। त मां हिनखे चवंदुसि त कुंभार वारो हुनजो तरीक़ो हूंदो हो। हा, गोष्ठीअ खां पोइ हुनखे चवंदो हो त हा बराबरि तो जेका ही कमियूं कयूं आहिनि उनखे हिन तरीक़े सां ठीकु करे सघिजे थो पियो। माना हू कुंभार को कमु कंदो हो। जीअं कुंभार मटके खे ठाहिण महिल अंदरां हथु ॾींदो आहे ऐं ॿाहिरां थपकी ॾींदो आहे त उहा थपकीअ वारी कमु जेको आहे उहो तीर्थ बसंत कयो। इन करे उन जे टाइम में सुठा साहित्यकार बि पैदा थिया आहिनि। जॾहिं तव्हां इतिहास पढ़ंदा त तव्हांखे उहो बि ध्यान में ईंदो। विष्णु भाटिया पंहिंजे पस मंज़र में पंहिंजे शख़्सी साहित्यकार लाइ बौद्धिक धरातल खड़ो करण जी कोशिशि कई आहे। हिन बिल्कुलु पंहिंजो शख़्सी वीचार पंहिंजो हिकिड़ो चइजे कि स्टेटस जेको आहे उहो लेवल जेको आहे उहो बौद्धिक धरातल पंहिंजे हिसाब सां खयो आहे। ऐं परम अभिचंदाणी नई जहनियत जे नक़ादनि मां आहे जंहिं जदीद सिंधी कहाणी कविता ते व्यवहारिक आलोचना लिखी तनक़ीदी एप्रोच खे वक़्ताइती जाइ ताज़गी ॾिनी आहे। माना ताज़गी हिकु तरीक़े सां हुन ॾिनी आहे। नई सुजाॻी वारी तनक़ीद कहिड़ी कहिड़ी आहे? रोशन छांवरो सुगन आहूजा जो, लाल पुष्प, काक ककोड़िया कापड़ी, इहो पंहिंजो मज़मून बि आहे हिन किताब में। ऐं नई तनक़ीद वरी कंहिं कई आहे उहा आहे मोहन कल्पना, सुगन आहूजा, ही ॿई फ़नकार ऐं फ़िलसुफ़ आहिनि। बायोग्राफिकल क्रिटिसिज़म हिननि जेको आहे कयो आहे। गुनो समताणी, हीरो शेवकाणी। हीरे शेवकाणीअ खे चवंदा आहिनि कि हिकु अहिड़ी अंतरदृष्टि आहे, अहिड़ी तिखी अंतरदृष्टि आहे जो उहो उनजे शाइर में उनजे माक़ूल वज़ाहत लाइ जंहिं वज़नदार ॿोली ऐं तंज़ीम जी ज़रूरत हूंदी आहे उहा हीरे वटि आहे। हीरो शेवकाणी हिकु चइजे कि कंप्लीटली तिखी नज़र जेका बाज़ जी नज़र हूंदी आहे न उहा बाज़ जी नज़र सां हिकु रचना खे ॾिसंदो हो ऐं उन खां पोइ उनखे पंहिंजनि अखरनि में लिखी करे समाज जे अॻियां साहित्यकारनि जे अॻियां पेश कंदो हो। इहा असांजे तनक़ीदकारनि जी हिकु जेका लिस्ट मां तव्हांखे ॿुधाई आहे उन्हनि जा जेके शख़्सी आज़मूदा उन्हनि शख़्सी आज़मूदनि ऐं शख़्सी उन्हनि जा जेके क्लासिस आहिनि उन्हनि क्लासिस खे मां तव्हां सां डिस्कस करे सघियो आहियां। असां जॾहिं हिन पूरे किताब में हलंदासीं त असीं किताब ते पूरो डिस्कस कंदासीं। अॼु जी क्लास में एतिरो ई। वरी असीं तव्हांखे टें हिसे में जेके असांजा 22 साहित्यकार आया आहिनि उन्हनि 22 साहित्यकारनि जी तव्हांखे पूरी ॼाण ॾींदासीं कहिड़े तरीक़े सां हुन लेख लिखिया आहिनि ऐं कहिड़े तरीक़े जी उन्हनि जी तनक़ीद आहे। तनक़ीद कंदे वक़्तु जेके नक़ाद जूं ख़ासियतूं ख़ूबियूं आहिनि उन्हनि खे रखी करे असां हर हिकु मज़मून खे परखींदासीं ऐं परखे करे तव्हांजे साम्हूं रखंदासीं। हिकु अर्ज़ु मां तव्हांखे कंदो हलंदुसि। ही जेके बि लेक्चर्स असां कंदासीं उहे
उन्हनि खे ध्यान में रखी था कयूं पिया जिन खे सिंधी भाषा ईंदी आहे, माना सिंधी ॼाणनि था पिया, सिंधी लिखी सघनि था पिया, सिंधी पढ़ी सघनि था पिया। उन्हनि जे लाइ असां ही जेको आहे पंहिंजी सरल भाषा में, सरल ॿोलीअ में तव्हांजे साम्हूं रखूं था पिया। जिन खे सिंधी ॿोली या सिंधी भाषा नथी अचे उहे कीअं अॻियां वधी करे सिंधीअ में पंहिंजो साहित्य पढ़नि ऐं कीअं सिंधीअ में राजा बेटा थियनि, IAS थियनि या पंहिंजा ज़िले जा कलेक्टर ऐं ज़िले जा मालिक थियनि, उहे असां नेक्स्ट जेको असांजो लेक्चर हूंदो उन में पेश कंदासीं। जय भारत, जय हिंद। तव्हां मूंसां गॾु रहिया, महिरबानी।